अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां आहियां ख़दीजा फ़ातिमा। नज़र अचूं था हिनमहिल जी अपडेट ते। नाज़रीन, मीरपुर बठोरो खाली अकबर बखेरो जी रिपोर्ट मूजिब 1 करोड़ 46 लाख रुपया बजट रखंदड़ टाउन कमेटी शहर के को भी लाभ न ॾेई सघी। शहर तरक्याती कमनि खां त महरूम बणियल आहे, पर शहर में नाक़िस सफ़ाई कुत्ता मार मुहिम शुरू न थियण सबब शहर वॾे आज़ार में मुब्तला थी विया आहिनि। इन सिलसिले में शहरनि पारां एहतजाज जो चिताओ। शहरनि जो चवणु आहे त मीरपुर बठोरो टाउन कमेटी में हर महीने शहर जी तरक्की लाइ 1 करोड़ 46 लाख रुपया बजट अचे थी, पर TMO इसाक जोगी ऐं अकाउंटेंट ऑफिसर अब्दुल गफूर सौ मिली भगत करे कूड़ा विचड़ ठाहे बजट हड़प करे रहिया आहिनि। जॾहिं त शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम ख़राब लॻो पियो आहे। गटर नाला खुलियल आहिनि, जिनमें मासूम ॿारनि किरण जो हर वक़्तु शहरनि खे खौफ़ रहे थो। शहर में रोलू छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। हिन मुताबिक़ कयो त आशिर जी तरक्की खुशहाली लाइ उपाउ वरिता वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।